सुहाराणी छा सारंग? मां राणे खान ने पे वियमि थी सघे थो त मानी बि उते ई खाई अचां। छो खेर में? इहो ई साॻियो डैम वारो मसलो। हाणे चनेसर जी हरकतुनि जे करे हिन मां हथ त कोन कढिबो न। हा ईअं त आहे। अॻियां बरसाति जी मौसम बि वेझी आहे। सोचां थो त बरसाति जी सीज़न अचण खां पहिरियां इहो कमु कराए वठां ताकी माण्हुनि खे फ़ाइदो त मिले। हा सारंग, तूं सदाईं सांगेड़नि जे सुख लाइ सोचियो आहे। रब कंदो हिन कम में तोखे कामयाबी मिलंदी। सुहाराणी तुंहिंजी दुआऊं ऐं मुंहिंजी कोशिशूं हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु रंग लाईंदियूं। इहो डैम ज़रूरु ठहंदो। सारंग, इहे बरसातूं त सदियुनि खां वसंदियूं थियूं अचनि, पर अहिड़ी पकी तराई लाइ कंहिं बि कोन सोचियो। हा सुहाराणी, इहो कमु त काफ़ी अॻ में थियणु खपे हा, पर हिन तरफ़ कंहिंजो ध्यानु ई न वियो। तोखे इहा सलाह कंहिं ॾिनी त डैम लाइ कोशिशि कर। सुहाराणी, हिकु दफ़े बरसाति में मां भिट ते वेठो हुउसि। हा पोइ? मथां पाणीअ जा वहकरा ॿिनि टिनि जाइनि तां हेठे पासे ॾे पे विया। पोइ? ऐं थोड़ी देरि में हेठि हिकिड़ी खॾ में काफ़ी पाणी जमा थी वियो। अच्छा। ऐं बरसाति जीअं ई ख़तमु थी त थोरे वक़्त खां पोइ ज़मीन उहो सॼो पाणी चूसे वई। तॾहिं मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं इहा जाइ पकी हुजे हा त पाणी हिते बरक़रार बीठो हुजे हा। हा सारंग, ईअं त आहे।